सिंध जे रेवन्यू बाबति वज़ीर मखदूम महबूब ज़मान चयो आहे त तक जी तरक़ी लाइ 50 करोड़ रुपया मंज़ूर कया विया आहिनि। बराबरीअ जे बुनियाद ते तरक़ियाती कम कराया वेंदा। मखदूम महबूब ज़मान ओचितो दौरे ते हाला पहुतो, जिते डिप्टी कमिश्नर मटियारी सैयद रज़ा मुर्तज़ा अली शाह, एसएसपी मटियारी आसिफ बुगियो समेत ॿिया अमलदार साणुसि गॾु हुया। दौरे दौरान पीपी अॻवान ॻोठ कासिम बुगियो में ख़ादिम हुसैन, ज़ाहिद हुसैन ऐं कादिर बख्श बुगियो जी जॻह ते इलाइक़े जे मोज़िज़ शख़्सियतुनि, पार्टी उहिदेदारनि सां मुलाक़ात कंदे संदन मसला ॿुधा ऐं ॻोठाणनि जे शिकायतुनि जो नोटिस वठंदे डीसी मटियारी खे मसइलनि जे हल लाइ हिदायत कई। उन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे सूबाई वज़ीर ॿुधायो त सिंध जे वॾे वज़ीर पारां एडीबीपी फंड मां तक जी तरक़ी लाइ 50 करोड़ रुपया मंज़ूर कया विया आहिनि, जंहिं मां पूरे तक में बराबर जे बुनियाद ते तरक़ियाती कम कराया वेंदा। ॿिए पासे सूबाई वज़ीर ॻोठ सांधाण में मखदूम हाउस जे ख़िदमतगार रसूल बख्श डायरी सां संदसि नौजवान पुट जी वफ़ात ते ताज़ियत पिणु कई। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।